बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं सबक 12 सनअत ऐं पैदावार जा सवाल ऐं जवाब पढ़ंदासीं। सवाल: शागिर्दनि खे ॿनीअ मां गुज़रंदे छा नज़र आयो? जवाब: शागिर्दनि खे ॿनीअ मां गुज़रंदे कुझु मशीनूं नज़र आयूं। सवाल: ज़रई साइंस जी तरक़ी कहिड़नि ॿिनि शोबनि सां थी आहे? ज़रई साइंस जी तरक़ी कहिड़नि ॿिनि शोबनि सां थी आहे? जवाब: ज़रई साइंस जी तरक़ी ॿिनि शोबनि सनअत ऐं ज़राअत सां थी आहे। सवाल: उस्ताद ॿारनि खे कहिड़े ज़रई फार्म जो सैर कराइण वठी वियो? जवाब: उस्ताद ॿारनि खे टंडोजाम ज़रई फार्म जो सैर कराइण वठी वियो। सवाल: पुराणे ज़माने में पोखाई कीअं कई वेंदी हुई? जेको पुराणो ज़मानो हुयो उन में पोख जेका हूंदी उहा कीअं कई वेंदी हुई? ही थोरो डिटेल में जवाबु आहे हिन जो, तवजो हुजे। जवाब: पुराणे ज़माने में ॿिनि ॾांदनि खे पाञारीअ में जोटे ॾांद जेके हूंदा हुआ उनखे पाञारीअ में जोटे हरकायो वेंदो हो ऐं नाड़ीअ ज़रिए पोखाई बि ॾांदनि जी मदद सां कई वेंदी हुई ऐं ॿियो वरी ज़मीन खे पाणीअ सां भराए उन में ॿिज छटिरियो वेंदो हो। उन खां अलावा हिते बि तवजो हुजे, जवाबु थोरो ई वॾो थी वियो आहे हिन जो, पर कॉन्सेप्ट क्लियर हुजे। उन खां अलावा पुराणे ज़माने में माण्हू बरसाति जे पाणीअ ते बि फसलुनि जी पोखाई कंदा हुआ ऐं जेको पुराणो ज़मानो हुओ उन में माण्हू जॾहिं बरसाति पवंदी त उन ते बि फसल जेको आहे त पोखींदा हुआ। सवाल आहे: हार्वेस्टर मशीन कटाईअ खां सवाइ ॿियो छा छा कंदी आहे? जवाब: हार्वेस्टर मशीन कणिक जे कटाईअ सां गॾु अन्न ऐं भुह अलॻि अलॻि कंदी आहे। हार्वेस्टर मशीन कणिक जी कटाईअ सां गॾु अन्न ऐं भुह अलॻि अलॻि कंदी आहे। सवाल: कहिड़ा फसल असांजी खुराक जो अहम हिसो आहिनि? जवाब: अनाज, मेवा ऐं भाॼियूं वग़ैरह असांजे खुराक जो अहम हिसो आहिनि।